बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। किताबनि में ईंदो आहे त हिकिड़ो शख़्स हुयो जेको वॾो नेकोकार हुयो। पोइ जॾहिं बि उन खां को गुनाह थी वेंदो हुयो त हू पंहिंजी डायरीअ में यानी दफ़्तर में लिखी छॾींदो हुयो त मां अॼु हीउ गुनाह कयो। उन जो इहो मामूल हो सदाईं जॾहिं बि उन खां गुनाह थींदो हुयो त हू पंहिंजी उन डायरीअ में लिखी छॾींदो त मां हीउ गुनाह कयो आहे। हिकिड़े ॾींहुं उन खां हिकिड़ो गुनाह थी वियो। जॾहिं हुन डायरी खोली लिखण वारी कई त जेके बि पोयां गुनाह लिखियल हुया त उन सभिनी जी जाइ ते लिखियल हो वल्लज़ीन ला यदऊन मअल्लाहि इलाहन आख़र। ऐं उहे शख़्स, इहा पूरी आयत सगोरी लिखियल हुई त उहे शख़्स जेके अल्लाह तबारक व तआला खां सवाइ ॿिए जी इबादत नथा कनि त पोइ अल्लाह तबारक व तआला उन आख़िर में फरमायो आहे फ़उलाइक अल्लज़ीन युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी बुराइनि खे भलाइनि में बदिलाए छॾींदो आहे। याने जेके बि शिरक नथा कनि यानी अल्लाह खां सवाइ ॿिए जी इबादत नथा कनि त पोइ जेकॾहिं उहे तौबा कनि गुनाहनि खां त पोइ उन्हनि जो अल्लाह तबारक व तआला उन जे गुनाहनि खे नेकिन में तब्दील अता फरमाईंदो आहे। सो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ बि आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं शख़्स बि पंहिंजे गुनाहनि खां सची तौबा कई त अल्लाह तबारक व तआला उन जा पूरा गुनाह बख़्शे छॾींदो आहे। तो अल्लाह तबारक व तआला असांखे गुनाहनि खां सची तौबा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व मा अलैना इल्लल बलागुल मुबीन।